नाज़रीन, दौलतपुर में अक़लियतनि पारां वोट कास्ट कीअं कजी बाबति प्रोग्राम कोठायो वियो, जंहिंमें अक़लियती जे माण्हुनि वॾे अंग में शिरकत कई, जिन खे वोट जी अहमियत बाबति ॼाण ॾिनी वई। वधीक तफ़सील हिन रिपोर्ट में। दौलतपुर में मौजूदु आहियां, जिते मज़हबी ऐं नस्ली अक़लियत जे वोट बाबति अवेयरनेस पैदा करण जे लाइ सेमिनार कोठायो वियो आहे। वोट जे अहमियत बाबति अक़लियतुनि जे वोट जे अहमियत बाबति हिकु सेमिनार कोठायो वियो। अक़लियती में जेके अची था वञनि ओड, भील, कूली, सामी, उन्हनि खे बि असां हिन सेमिनार जे थ्रू इहो अहसासु ॾियारियो भई तव्हां अक़लियतुनि जी बि असांजे वोट जी जेतिरी अहमियत आहे ऐं अव्हां पंहिंजो वोट जो सही इस्तेमालु कयो। सेमिनार जो मक़सदु इहो आहे त असां पंहिंजे अक़लियती जेके बिरादरीज़ आहिनि, जेके हिंदू कम्यूनिटीज़ आहिनि, जिन जे वोट जो टर्न आउट तमामु घटि थींदो आहे, त उनखे असीं अवेयर कयूं त तव्हांजे वोट जी बि ओतिरी अहमियत आहे जेतिरी असांजे मुस्लिम्स जी अहमियत आहे। त असीं सभु पाकिस्तानी आहियूं, असां में जेके अक़लियती सॾिजनि था, इहो लफ़्ज़ धारियाप जी निशानी आहे, उनखे ख़तमु कजे ऐं उन्हनि खे उहे साॻा हक़ हासिलु हुजणु खपनि जेके सभिनी खे हक़ हासिल आहिनि पाकिस्तान जे आइन ऐं कानून में। कैमरामैन आसिफ अली सां गॾु ग़ुलाम रसूल, धरती टीवी न्यूज़, दौलतपुर।